सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि करियूं था तव्हां सां त 4 साल रहण में या 3 साल के रहे थो ज़ुल्म नथो करे त इन में का बुराई कोन्हे, पर जेकॾहिं हू हिकिड़ो महीनो रही हिकु ॾींहुं रही ज़ुल्म करे थो इहो ग़लति आहे, असां बर्दाश्त न कंदा, चाहे केतिरी सियासी सिफ़ारिश वारा न हुजनि। तव्हां पाण चओ था हुसैन बख़्श राजड़ ते 5 ॾींहं धरणो लॻो या 4 ॾींहं धरणो लॻो, को साल 2 साल 3 साल अॻु में उहो हटी न सघियो, ईअं चओ था न तव्हां सभु। छा मूं न हटायो हुनखे? छा मूं सस्पेंड न कयो हुनखे? छा मां FIR न ॾिनी? मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त छा असां थींदो छो न थींदो गिरफ़्तार? न तव्हां सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधायो छो न थींदो गिरफ़्तार? जे FIR थी आहे त गिरफ़्तार बि थींदो, चालान बि थींदो, जेल बि वेंदो। ऐं असां तव्हांखे मतिलबु इहो हिकिड़ी गारंटी सां चऊं था त हुन ते जेकॾहिं तव्हां पहिरीं चयो त यार 4 साल पहिरीं हुन ते एतिरो पावरफुल हो त हुन ते केरु आङिर न ते खणी सघियो, त हिते वॾेरा चङा माण्हू वेठा हुनजे लाइ धरणे ते, त उहो हटी न सघियो। हुन ते FIR थी या न थी? ठीकु आहे न, कंहिं कई FIR? मूं कई न। थरकोल 4 ॾींहं पहिरीं बंदि थियो न तव्हां, या न थियो त हटियो उहो। सिर्फ़ु मुंहिंजी सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां हाणे जेकॾहिं मूंसां हिन हिसाब सां इहा जिरहा कंदव त पोइ इहा त वॾी लंबी ॻाल्हि आहे, पर 4 ॾींहं साॻियूं जेको आहे उहो थरकोल 4 ॾींहं बंदि रहियो, छा हटियो SHO? त असां हटायो न, जे असां हटायो उनखे, जे असां हुन ते FIR कए असां गिरफ़्तार बि कंदासीं, पर तव्हां उहो महिरबानी करे उन में वक़्तु बि ॾियो, असांजी एफर्ट्स खे बि ॾिसो।